वेलकम बिग नाज़रीन, बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर जी रूलिंग ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी रही है। चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी करे रही है। सुप्रीम कोर्ट परवेज़ इलाही जे वकील खे तलब करे वरितो। आइनी तौर ते नज़रसानी में वञण जो हक़ रखूं था। चीफ जस्टिस जा ॿुधणी दौरान ये रिमार्क्स आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया। सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर जी रूलिंग ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी जारी है। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद में आवाज़ जे रिपोर्टर सुभान खोसो खां। सुभान वधीक छा तफ़सील आहिनि? सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर जी रूलिंग ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी जारी है। जी बिल्कुल, पंजाब के डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी जो रूलिंग दी हुई, उन रूलिंग से परवेज़ इलाही पारां दरख़्वास्त जो सुप्रीम कोर्ट जमा कई, उन ते ॿुधणी इन वक्त भी जारी है। इन खां पहिरियां हुकूमती जमायत आहे उन पारां इहो मुतालबो कयो वियो हो पंहिंजे वकीलनि मार्फत त इनके फुल कोर्ट जो ॾींहुं गुज़िरियल राति सुप्रीम कोर्ट पारां वाज़े तरीक़े से उहे दरख़्वास्तूं हुयूं, उन सभिनी खे रद्द करे छॾियो हुयो हिन वक़्तु ऐं वाज़े कयो त सुभाणे 11:30 वॻे ॿुधणी आहे उहा ॿीहर थींदी ऐं ॿुधणी जी शुरू थी। उहा साॻी 3 रुकनी बेंच आहे उमर त्या पंजाब जी सरबराही चीफ जस्टिस जी सरबराही में उहा केस की ॿुधणी करे रही है। जीअं केस की ॿुधणी शुरू थी तो सब खां पहिरियां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो वकील आहे फारूक एच नायक, उहो रस्म ते वियो। उन वाज़े तरीक़े से वही चीफ जस्टिस के आगाह किया तो पाकिस्तान पीपुल्स पार्टी इन केस जो बाइकाट किया और बाज़ाब्ता तौर पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी इन केस में हाण धुर न थी। उन रस्म ते पंजाब के वॾे वज़ीर जो वकील आहे उहो वियो ऐं उन भी वाज़े तरीक़े से इरफान कादिर उन भी वाज़े तरीक़े से इहो चीफ जस्टिस साम्हूं वाज़े पंहिंजो मौक़िफ़ रखियो त असांजो मोकिल आहे उन वाज़े तरीक़े से इहो चई छॾियो आहे त असां हिन कोर्ट जो बाइकाट कयूं था ऐं असां हिन केस में धुर हाणे न हूंदासीं। उन मौक़े ते इहो बि चयो त उन वकील पारां इहो बि चयो वियो त हाणे नज़रसानी जेका अपील आहे उहा असां दाख़िल करण जो हक़ रखूं था ऐं नज़रसानी जेका अपील आहे उहा दाख़िल कंदासीं। त उन मौक़े ते चीफ जस्टिस पारां इहो चयो वियो तव्हां वेही सघो था ऐं वेही करे केस भले ॿुधो ऐं कोर्ट में वेही सघो था। उन खां पोइ चीफ जस्टिस जेके रिमार्क्स न उन इहो वाज़े तरीक़े सां चयो आहे त फुल कोर्ट जोड़न जो मामिलो आहे उन में जेके आइनी जेको चाहियूं पिया असांखे मुतमिन न कयो वियो। आइनी जेके दलील हुया उहे न ॾिना विया हुया, तंहिंजे करे अगरि आइनी दलील ॾिना वञनि हा त उन ते नज़रसानी करे सघिजे थो। उन सां गॾोगॾु इहो बि चीफ जस्टिस वाज़े कयो त वाज़े करे चुका आहियूं त मोकिलण सबबि जेके जजनि जो तादाद आहे उहो घटि आहे ऐं फुल कोर्ट जोड़णु मुमकिन न हो, तंहिंजे करे फुल कोर्ट नथा जोड़े सघूं ऐं जेके फुल कोर्ट जोड़ण जो मुतालबो कनि पिया उन मां इहो साफ़ ज़ाहिर लॻे थो त हुकूमत इन केस खे डिले करणु चाहे थी ऐं इन केस में एॾो कुझु बि कोन्हे जो इन केस खे डिले कयो वञे। वाज़े तरीक़े सां वाज़े कयो त इन केस खे जल्द उकलाए वञे। ठीक है, मेहरबानी सुभान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।